अखाड़ो अखड़ो को गहनो तुझे कलजिया गर्मी थी हुई तो एसी हलाए छॾियां पर पोइ इहो चांडोकी वारो मज़ो निकिरी वेंदई निंड अची वई छा ज़ुबैर 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 तू भी यार ज़ुबैर तू भी ज़ुबैर के कम खबर हो थोड़े बाबा सख्त मिजाज हो बेतहजीम आनाबाज गाल भेट करण जी ना है पेला भेट कजे त अलाए छो चाचो मूंखे वधीक अज़ीम लॻंदो आहे हिकिड़ी मोहब्बत खे जो त्यागियूं त हयाती ताईं हुनजो नालो न खयो ऐं मथां वरी हयाती हुन मथां गुज़ारे छॾियां अलाए इहो अज़मतनि जो कमाल मैं सोचींदी आहियां उहा ख़ातून केॾी न भागण वारी आहे जैसा चाचो मोहब्बत कंदो नानू टच न कयो टच कंदव तो समझो चाल हली बाबा इहो त ज़ुल्म आहे हथ लॻाइण सां छा थींदो आहे भला गेम गेम आहे ऐं उसूल उसूल आहे फ़लसफ़ो तो पुराणो आहे पर आहे क़ाबिल क़बूल नानू हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे बदमाशी छॾ ॻाल्हि जे बहाने मुंहिंजे चाल तां ध्यानु न हटाए सच्ची बि हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे जेका अव्हांखे मञणी पवंदी चङो ॿुधाए नानू तव्हां असां वटि रही पियो प्लीज़ असां वटां न वञो ईअं कोन थी सघंदो झिरकी मुंहिंजो पंहिंजो घर आहे कम आहिनि जो पांजो घर ना है बाबा आहे बाबा बिल्कुल आहे पर इहो मुखां वधीक तव्हां सभिनी जो आहे असांजो आहे त असांजो हुकुम आहे तव्हांखे इन में रहणो पवंदो न पुट ईअं मां रही न सघंदुमि मज़ो न ईंदो ज़ुबैर चवंदो हो
त हमेशह गॾु रहण सां रूह जी राहत खुटी वेंदी आहे ऐं इन करे हू मुस्तक़िल कॾहिं बि हिकु जाइ ते न रहियो। बाबा चाचा ज़ुबैर जी तबियत पंहिंजी हुई ऐं अवी वरी पंहिंजे मज़ाज जो माण्हू आयो। जे गौर करी त पुट ॿई असां हिकु जहिड़ा ई आहियूं, बसि आउटलुक जो फ़र्क़ु आहे। कंहिंखे हू वधीक लॻंदो हो ऐं कंहिंखे मां। न पर वॾा नानो त विरागी हुआ, अव्हां खे त विराग नाहे। ॾाढी चालाक ऐं छोकिरी, तूं इहो चवराइण थी चाहीं त मूंखे बि विराग लॻल आहे या न? हा लॻल आहे, पर मां उहो आम करणु कोन थो करां। बाबा प्लीज़ बाबा असांजी दरख़्वास्त खे कंसीडर कयो। पुट तोखे त ख़बर आहे त मां हा खे हा ऐं न खे हमेशह न चवंदो आहियां। तूं माइंड न कजि पुट, पर मूंखां ईअं थी न सघंदो। नानू अव्हां खे कंहिंजो विराग लॻल आहे? पुट मुंहिंजी ज़िंदगी में त हिकिड़ी ई औरत हुई, तुंहिंजी नानी सरी। एक्सक्यूज मी पुट, मुंहिंजी निमाज़ जो टाइम थी वियो। नानू वॾे नानूअ जो छा चकर हो? अव्हां खे ख़बर हुई त हू कंहिंसां प्यार कंदा हुआ? केरु हुई उहा नानू? थी उहा तव्हांजी नानी हुई। हुन सां ॾाढो प्यार कंदो हो, पर इहा ॿी ॻाल्हि हुई त हुनजी शादी मूंसां थी वई हुई। राबिल वो हमेशा चाचा के बाबा का अजीम सॼो, पर घट अज़मतुनि जो अहनार तुंहिंजो बाप बाप न आहे। बस ॿिन्ही में फ़र्क़ु रुगो एतिरो अथई त हिकिड़े जी अज़मत ॼातल हुई ऐं ॿिए जी अणॼातल।